प्रेम प्रभु
सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजन योग असांजा संत महात्मा गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। भगवान सां प्रेम करणो आहे, कंहिं करणो हुजे त करे। हिकिड़ी ॻाल्हि सही सिधी आहे, हिन मनुष्य जनम में माण्हूअ खे कंहिं बि शइ जी कंहिं बि ॻाल्हि जी ॼाण आहे। सम्झो तव्हां मिठाई खाधी त इन मिठाई जी ॼाण कंहिंखे आहे? जानवरनि खे ॼाण कोन्हे, उनखे ख़ाली सवाद जी ख़बर पवंदी, खारो आहे, खटो आहे, तिखो आहे, मिठो आहे, पर साबिन न। वधि में वधि भई गरम खाईंदा, थधो खाईंदा, जहिड़ो मिलंदनि, पर इंसान खे ईअं न आहे। इंसान खे वरी भॻवानु ॼाण ॾिनी आहे। छा थो खाए? कचौड़ी थो खाए, समोसो थो खाए, माओ थो खाए, ॼमूं थो खाए। इहे ॼाण नाला आहिनि, असांखे ख़बर आहे, पर जानवरनि खे इन शइ जी का बि ॼाण कान्हे। त संसार जे भोग पदार्थनि जी ॻाल्हि आहे, पर हीउ शहर आहे, कहिड़ो शहर आहे, कहिड़ो शहर न आहे, कहिड़ी जॻह आहे, कहिड़ी जॻह न आहे, कहिड़ो पाड़ो आहे, कहिड़ो पाड़ो न आहे। पाड़ो सुञाणंदा आहिनि। कुतो कॾहिं हिकु पाड़े जो ॿिए पाड़े में न वेंदो। कुते खे हितां तव्हां किथे बि पंधु वठी वञो, जेसि ताईं खपेव तव्हांजी मर्ज़ी। मां न चवंदुमि भाई दिल्लीअ ताईं वठी वञोसि, भले तव्हां बि वेंदा पंधु, पर कुतो वापसि अची वेंदो हली, तव्हां न अची सघंदा। हुनखे भॻवान काई अहिड़ी कुदरत ॾिनी आहे, हा हुनखे कार में विहारे, गाॾीअ में विहारे छॾियो, पोइ कॾहिं बि न ईंदो, पोइ कॾहिं बि न अची सघंदो। पर जेतिरो बि पंधु तव्हां हुनखे किथे बि वठी वञो, केतिरो बि परे, 100 माइल परे वठी वञो, 200 माइल परे वठी वञो, पोइ महीने 6 महीने तव्हांजे घर ठगा अची कंदो, ॻोल्हींदो ईंदो। एॾी हुनखे वरी भॻवान हिसाब किताब जी ॻाल्हि ॾिनी आहे। कुतो हुजे, गांइ न ईंदी, ॿी कोई जानवर न ईंदो, पर कुते में एतिरी वरी भॻवान ख़ासियत रखी आहे। भाई हितां खां बम्बई छॾे अचोसि, 400 किलोमीटर आहे, 450 थींदी सम्झो। पोइ हू किथां बि घुमंदो अचे, जंहिं रस्ते खां रस्ते खां वापसि अची वेंदो। 400 किलोमीटर तव्हां रस्तो कोन था सुञाणो, उहो सुञाणी वेंदो आहे, पर उनखे ख़बर कोन्हे त मां भाई भरूच मां लंघां थो, अंकलेश्वर मां लंघां थो, नवसारीअ मां लंघां थो, या कहिड़े शहर मां लंघां थो, पालघर आयो आहे, या बम्बई जी हद आहे। इहा असांजा कम आहिनि। हद कहिड़ी आहे इहा असांखे ख़बर आहे, उन कुते खे ख़बर कान्हे। कुते खे तव्हां छा बि खारायो, लॻभॻि सुठी शइ पाण हुनखे घटि वणंदी आहे, पर मिड़ई खाइण वारस जिते हेरी पए ज़बान आहे, जंहिं ते हिरंदी आहे उन ते हेरी पवंदी आहे। इंसान खे ई भॻवानु हर शइ जी ॼाण ॾिनी आहे, भई खाधे में छा थो खाए, छा नथो खाए, उनखे कहिड़ी जॻह ते आहे, कहिड़ी जॻह ते न आहे। त इहे परमात्मा जी ख़बर बि इंसान खे आहे, कुते खे कान्हे, कंहिं जानवर खे कान्हे। त भई परमात्मा छा थींदो आहे, हू पंहिंजे शरीर सां एतिरो ई ॿधल आहे, इन खां वधीक उनखे काई ख़बर कान्हे। पर इंसान खे हिन शरीर जी बि ॼाण आहे। वरी हिन शरीर में छा आहे, हिन शरीर में असांखे छो मिलियो आहे, इहो बि कंहिं इंसाननि माना संतनि, महात्माउनि, ऋषियुनि, मुनियुनि खोजना कई त हीउ इंसान छा थो करे सघे। वरी इंसान खोजना त हद कई आहे, न चई सघिजे त घटि कई अथई। तव्हां किथे बि वेठा हुजो, घंटी पढ़ी थी वॼी वञे, किथे थी ॻोल्हे, तव्हां ॻोल्हे सघो न सघो। हींअर कंहिंखे चवां फलाणो माण्हू किथे आहे, चई ॾिसां थो, ईअं हो किथे आई, फलाणी जॻह ते वेठो आहियां। उन जॻह ते उहो फ़ोन उनखे पकिड़े ईंदो, भले उहो कूड़ ॻाल्हि आहे, सच ॻाल्हि आहे, पर फ़ोन त उनखे पहुचाईंदो होसि ताईं। उनखे उन जॻह सां फ़ोन पहुची वेंदो, भले हितां खां हज़ारें लखें माइल परे वञे, पर उनखे टावर किथां ॻोल्हे करे फ़ोन जी घंटी पकड़ींदी। हिकिड़ो वरी सम्झाए पियो, भई आसमान में जहाज़ हले थो, वरी लहण वारे खे पंहिंजी जॻह ते लहे थो, बराबरि जॻह ते लहे थो। जीअं न भई रेल गाॾी पटे ते हलंदी आहे, कि जहाज़ बि लॻभॻि पटे ते हलंदो आहे, पर पटो ॾिसण में न ईंदो आहे। हुनखे ठाहे रखंदा आहिनि राडार यंत्र सां, जेतिरो भई टीवीअ में ईंदो आहे त भई थोरो हेॾां कर, थोरो होॾां कर, उन जॻह ते पटरीअ ते ई लहंदो आहे। पटरी खां थोरो हेॾां या थोरो होॾां त खंभा लॻल आहिनि, जहाज़
माना ख़त्म थी वञे। हवाई जहाज़ एयरपोर्ट तां ॾिठो हूंदो न, हिन पासे बत्तियूं लॻल आहिनि, लहंदो कीअं पूरी पटरीअ ते लहंदो आहे की न, आसमान मां लहे थो, मथां लहे थो, सिधो हुते कीअं थो लहे, परियां खां ईअं सिधु करे हीअं सिधो असुल पटा छिकिजी ईंदा आहिनि उन अॻियां। तेरो बि हेॾा होॾा न ईंदो, जीअं रेलगाड़ी पटरी ते हलंदी त हवाई जहाज़ बि पटरी ते हलंदो आहे। इंसान एॾी खोज न कई आहे, न घणेई खोज न कई थी। मां तव्हांखे 2 ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि, 3 ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि, ॿी थोरी ख़बर पई सघंदी कीअं असांजो फोटू सॼी दुनिया में हली थो वञे। हली किथे लाइव चैनल सां कीअं वेही ॾिसनि था माण्हू, किथे रांदि कनि पिया, हिते ॾिसूं था, ॾिसण में अचे पई भई छा पिया कनि। वरी असांखे ख़बर पए या न पए भई ग़लति आहे बॉल सही आहे, हुनखे ख़बर बॉल टीवीअ में ॾिसंदो भई बॉल बराबरि लॻो, आउट थियो आहे की न थियो आहे, उहो पोइ डिसाइड करे, पाण डिसाइड माण्हू न करे सघे। माण्हू जे नज़र खां परे एॾो कमु तिखो करे सघे थो, हीउ इंसान कमु कयो आहे। इन ई इंसान खे परमात्मा इहे ॿुधी ॾिनी आहे, अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे। छाजे लाइ? दुनिया में जेतिरी जांच करणी हुजे करे वठे, जेतिरो घुमणो हुजे भिटकणो हुजे भिटकी वठे। ए दुनिया में तो भगवान तोखे मोकिलियो आहे न, पर भगवान तोखे हिकु शर्त कई भई दुनिया में वञ, किथे बि वञ, पंहिंजी दिलि लॻाइजांइ न, फासाइजांइ न, मन मेरो न कजांइ। संसार में वञ भले, पर मन किथे लॻाइजांइ न। जे मन लॻाए तोखे ॾंड ॾींदुमि, जे न लॻाई त आज़ादु, ॻाल्हि पूरी। भई सम्झो तो किथे मन लॻायो न, मन खे आज़ादु रखे, मन खे मूं ॾे लॻाई, संसार जी कंहिं भोग विषय में, पदार्थ में, दुनिया में, व्यक्ति वस्तु स्थान में मन खे न लॻाए, मन न्यारो रखे, शुद्ध जो शुद्ध खणी वे, साफ़ जो साफ़, जहिड़ो मन खणी वे तहिड़ो ई खणी आहे। त हाणे तोखे इनाम मिलंदो, मुक्ति मिलंदी, तोखे कंहिं ॻाल्हि जी खिटको आहे ई न। पर इंसान किथे न किथे मन लॻाए वेहंदो आहे, किथे न किथे दिलि फासाए वेहंदो आहे, किथे न किथे दिलि खे अटकाए छॾींदो आहे। हाणे अटकाईंदो आहे त पोइ वरी हिनखे तकलीफ़ अची वेंदी आहे, पोइ वरी पार न पहुची सघंदो आहे, छो जो अटकी पई न गाॾी। भगवान हिनखे अकुल ॾिनो त किथे दिलि अटकाइजांइ न, ऐं इंसान वरी सायो करे हिते दिलि अटकायां, हिते अटकायां, हिते अटकायां, किथे न किथे अटकाए छॾे थो। साईं जन लिखनि था ईअं न आहे, प्रेम प्रभुअ सां पाई त पाए वठि, तोखे पाइणो आहे त भगवान सां प्रेम पाए वठि। दुनिया मां दिलि दुनिया खां दूर हटाए, मोह ममत खे छॾिज मिटाए, मन मालिक सां मिलाए वठि। तोखे दुनिया खां दिलि हटाए करे भगवान में लॻाइणी आहे त लॻाए, उहो लॻाए सघंदे हिन जनम में लॻाए सघंदे, न त पोइ भगवान तोखे वरी चवंदो तूं हिते अटकी वई न, ऐं तुंहिंजी दिलि रखां थो। माउ न ॿार जी सही या ग़लति, दिलि रखंदी आहे की न रखंदी आहे? हिकिड़ो छोकिरो गाॾीअ में पियो ॾिसां त माण्हू हुनखे बीकानेरी सेव जो पाकेट हो, त छोकिरे प्लेट खणी चए मूंखे ॾे, त ॾिनईंसि, त छोकिरे ईअं हथ हणी करे हारे छॾी, वरी चयसि ॿी ॾे, ईअं सॼी थैली ख़ाली कराईंसि माण्हू खां। मूं चयोमांसि छा कई सॼी थैलीअ जे? चई पोइ छा कयां, न त वरी खिटको कंदो, सभु माण्हू रोअनि था पे, हिन जे रोअण सां मथो कपाईंदा। ॾेसि तर पई, पर छोकिरो तिर खाए कोन बाक़ी हारे सॼी, ऐं सॼी ख़राबु करे छॾे। माण्हू चयो ठीकु आहे, वरी उहो मेड़े बि साफ़ पाण ई कई, ऐं नुक़सानु भई छा कजे, वक़्त ते केॾी महिल जहिड़ो वरी दिमाग़ माण्हू जो कमु बि करे, ऐं जहिड़ो वरी ॿार बि सम्झे, जीअं बि। त भॻवान बि चवंदो आहे तो दिलि अटकाई आहे त भले हाणे तोखे हिते अॻो भई तो संसार में वेठो हुजे, तो दिलि नरक में अटकाई आहे त नरक में वेठो हुजे न, तुंहिंजी दिलि आहे स्वर्ग में त स्वर्ग में अटकियो पियो हुजे, जिते चवंदे उते अटकी पियो हुजे, मूंखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। पर भई जेको दिलि खे नथो अटकाए, जेको दिलि खे पासीरो करे थो, जेको दिलि खे दुनिया खां हटाए करे परमात्मा जे पासे लॻाए थो, दिलि दुनिया खां दूर हटाए, मोह ममत खे छॾिज मिटाए, मोह खे ममता खे मिटाए छॾे थो, मन खे उन परमात्मा सां मिलाए थो, मन मालिक सां मिलाए थो। भॻवान चए थो हाणे तुंहिंजी दिलि मूं ॾे आहे त पोइ हले ई अच वेंदा, पोइ त मां तोखे खणंदुमि न, हुन में त कोई ॻाल्हि आहे ई न। ॿार जेसि ताईं बि रांदीगनि में अटके, माण्हू हुनखे खणण वारी कोन्हे। ईअं माण्हू खे दिलि त हूंदी आहे न, मां ॿार खे थोरो खणा, हंज वंज खणांसि घुमायांसि, दिलि न हूंदी आहे माउ जी? हूंदी आहे की न हूंदी आहे? पर तंहिं हूंदे बि छा चवंदी आहे, भले रांदीगनि में खिलौननि में
कंहिं बि ॻाल्हि में अटके, सुम्हियो पियो हुजे त सुम्हियो पियो हुजे, रांदि पियो करे त रांदि पियो करे, खाइण में अटके त खाइण, जंहिंमें खपेसि तंहिं में अटके, माण्हू चवंदी वेठो हुजे, लहे कर वेठो अटक, चिंता जी ॻाल्हि न आहे। ऐं जेॾी महिल सभु कुझु छॾे वरी चवंदो न मूंखे मां हंज में खणी थो पंहिंजो सभु कमु छॾे, कम जी काई चिंता न हूंदी आहे, कमु त केरु करे थो या नथो करे, तव्हां सम्झो था। मां हिकिड़ो ईअं सुवालु पुछंदो आहियां भई माताउनि खां, भई माउ रंधिणे ते बीठी आहे ऐं ॾिठई त खीरु उभामियो आहे, त भाई भई हिन गैस खे थोरो सिम कयां या बंदि कयां, पोइ पंहिंजे कम खे लॻां, खीरु हारिजी वेंदो अॼु, त हाणे हुनखे हली हिकिड़ो क़दम वधाई, रंधिणो घणो परे आहे, ख़ाली हीअं करे बटण खे एतिरो करिणो आहे, घणो कुझु बि न करिणो आहे, हुनखे सिम करिणो आहे, डिम करिणो आहे या बंदि करिणो आहे, जेकी करे बंदि करण लाइ हली एतिरे ॿार कोई रड़ कई त पहिरीं कंहिंखे कहिड़े पासे वेंदी, रड़ जे पासे वेंदी कि खीर जे पासे वेंदी? अरे हिकिड़ो सेकंड आहे, खीरु हारिजी न वेंदो, एॾो त उभामियो आहे, वही वेंदो सॼो खीरु हारिजी वेंदो, गैस ख़राबु थींदी, साफ़ु करण में कलाकु लॻंदो, मथो ख़राबु थींदो, गैस ख़राबु थी वेंदी, हली पट ख़राबु थी वेंदो, रंधिणो सॼो ख़राबु थी वेंदो, खीरु हारिजी वेंदो। पर इहो सभु कुझु माना इहो ज़रूरी आहे, खीर खे उभामे थो बंदि करणु ज़रूरी आहे, पर उहो ज़रूरी कमु बि छॾे, ॿुहारी त पाए न पाए या भई ॿियो घर जो कमु करे या न करे, हुनजी ॻाल्हि अलॻि आहे, पर हीअ त ज़रूरी आहे की न आहे? एतिरो ज़रूरी कमु बि छॾे ॿार खे खणण लाइ तयारु आहे, पर ॿार जे ॿिए पासे अटकियो पियो आहे, त पोइ छा कयूं? साॻियो हाल हिन जीवात्मा जो आहे, असां किथे न किथे अटके ई पिया आहियूं। दुनिया में शब्द में स्पर्श में रूप केते लो भले मोह में बांधा, केते कामले क्रोध ने साधा, केते अहं के बीच गलाया, बिरबल है यह केते रूप रसन में साधा, केते गंध के बीच गलाया, परबल है यह हर की माया, में लोभ में मोह में अभिमान में लगा पिया, के रूप में रस में गंध में स्पर्श में शब्द में लगा पिया, कंहिं में न कंहिं में कोई जीव फाथल आहे ही आहे, कोई दुनिया के खिटपिट में आहे, कोई विद्या में आहे, कोई खेल में आहे, कोई रांद रूंद में आहे, कोई धंधे में आहे, कोई वापार में आहे, कोई बिजनेस में आहे, कोई नौकरी में आहे, कंहिं ॻाल्हि में लॻो पियो आहे। हर हिकु जीव किथे न किथे फाथो पियो आहे, भॻवान जे पासे कोई बि कोन हलंदो आहे। पछाड़ी ऐं तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां त भॻवान जी असां पूॼा में आरती मटकी वठंदासीं, भॻवान ने वरी बि न वेंदियूं। ईअं हिकिड़ो गानो आहे, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। चई मां तोखे हिकिड़ो ख़त मोकिलियां थी, इहो ख़त न आहे, मुंहिंजी दिलि आहे, फूल तुम्हें भेजा है ख़त में। पोइ पछाड़ीअ छा चई वई, मां अचां तोखे बारात खणी करे तोखे शादी करे वठी वञा, चई न कहिड़ी ॻाल्हि ईंदे करे ख़त लिखी छॾिजे, बसि तूं अचे या न अचे हुनजी चिंता मिड़ई न आहे, न उन मतिलबु ॿियो कुझु आहे। पर मां हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां थो, भई असांखे परमात्मा वटि हलण में वरी बि किथे न किथे अटक आहे ई आहे। भॻवान वटि न हलिबो त न हलिबो, दुनिया में किथे बि फासो, मां न चयमि किथे फासूं था, के किथे फासंदा आहिनि, के किथे फासंदा आहिनि। काशीअ में माण्हू रही सघंदो आहे, पर काशीअ में रही करे भॻवान जो भॼन करे इहा ॻाल्हि ॾुखी आहे। काशीअ में रही करे विषयनि भोगनि में फासी न, अॻे ज़माने हींअर इन ॻाल्हि जी ॼाण आहे कान, ऐं इन ॻाल्हि जी काई माना अॼुकल्ह वक़्तु फिरी वियो आहे। अॼु खां सिर्फ़ु 50 या 60 साल पहिरीं घणेई माण्हुनि जी इच्छा हूंदी मां भई काशीअ में वञी रहां, पोइ घणेई पंहिंजा सेठियूं मकान दुकान सभु कुझु ॾेई वठी जेको बि हिसाब किताब करे वञी बनारस में रहंदा। पोइ 20 साले खां 30 साले खां 40 साले खां 50 साले खां हुते रहियल हूंदा, पोइ आख़िर छॾी चवंदा भई मरूं त काशीअ में मरूं, अहिड़ो उन्हनि जो हिसाबु हूंदो हो अॼु खां 40-50 साल पहिरीं। हाणे इन ॻाल्हि जी एतिरी माना ॼाण बि कान्हे, ऐं इन ॻाल्हि जे आहियूं बि कान्हे। अॻे हिसाबु किताबु हूंदो भई अॼु फलाणो ॾींहुं आहे त अॼु हीअ ॻाल्हि हुअणु खपे, अॼु फलाणो ॾींहुं आहे त अॼु हीअ ॻाल्हि हुअणु खपे, तॾहिं अहिड़ियूं कथाऊं अहिड़ा शास्त्र मिलंदा हुआ।
उन्हनि में बि इहे ॻाल्हि लिखनि त भाई विस्पति आहे त हीअं हुअणु खपे हीअं न हुअणु खपे न हूंदो इहे खिटको हूंदो भाई अॼु भुॻड़ा खाओ न खाओ न अॼु डाख भुॻड़ा खाओ अॼु वरी कपिड़ा धो न धो अॼु वरी हीउ कमु कयो न कयो हींअर हिन कम जी ॼाण आहे कान अॼुकल्ह उहो ज़मानो ख़तमु थी वियो आहे छाकाणि त केरु सम्झाए अॼुकल्ह त माण्हू भई ख़ाली पढ़ी लिखी करे वञंदा बम्बई में पढ़णु वियो दिल्लीअ में पढ़णु वियो कलकत्ते में पढ़णु वियो पूने में पढ़णु वियो हिन शहर में पढ़णु वियो पढ़ी करे आयो पंहिंजो छोकिरो ऐं छोकिरी अलॻि रहिया छा आहे छा न आहे पीउ जी माउ जी घर जी घाट जी अबे जी ॾाॾे जी काई ॼाण कान्हे न जेको ज़मानो हली रहियो आहे कोई चिंता जी ॻाल्हि न आहे दुनिया में हिरास ऐं विकास ॿई थींदा आहिनि कंहिं ॻाल्हि जो विकास बि थींदो आहे कंहिं ॻाल्हि जो हिरास बि थींदो आहे ऐं उन में विकास थिए निकास थिए कुझु बि थिए कोई वॾी ॻाल्हि न आहे काई ॻाल्हि निकिरी वेंदी आहे काई ॻाल्हि अची वेंदी आहे हा न काई ॻाल्हि साम्हूं ईंदी आहे प्रकाश थींदो आहे कोई ॻाल्हि में प्रकाश न थींदो आहे पर भई संसार में सभु हलंदो पियो आहे पर अॻे इहो ज़मानो हूंदो त भई हिन टाइम में हिते हुजे भई बिंद्रावन में मूंखे रहिणो आहे बिंद्रावन में मां वञी रहां मूंखे पंहिंजो घर घाट सभु उते छॾे ॾींदो पर बिंद्रावन में भॻवान जो नाम जपिया इन ॻाल्हि जी तव्हांखे बि ख़बर न आहे अॻे 40 साल वारनि खे पहिरीं खे बि ख़बर न हूंदी न जपींदा नाम हा मां हुन लाइ कोई ॾोहो कोन थो ॾियां भई नाम न जपींदा हा न पर बिंद्रावन में रहंदा घिटी घिटी घुमंदा वृंदा कुंज गले न कोई न जाए कुंज गलन में तो जब न कलियां चुनने को जब न कलियां चुनने को कोई न जाए कुंज गलन में जब न कलियां चुनने को जब न कलियां तरस रहे समझो था भजन कयूं राम राम जपियूं न बिंद्रावन में खाली गलियन में घुमणो ई आहे हिते रास रसणी आहे हिते रास रसणी आहे भगवान जो भजन भुलिजी वियो भगवान जी छा कई तोखे अटकण छुटकी आहे वरी अटकी पए छुटकी आहे वरी अटकी पए ही छा हिसाब आहे भगवान जो भजन ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे माण्हू वेझो अची करे परे हटी वेंदो आहे अलाए कीअं हटी वेंदो आहे ख़बर न आहे हिकिड़ो सूरदास हो वो कोर्ट में वियो पोइ छा पियो करे चई मूंखे 11 नंबर कोर्ट में वञिणो आहे कंहिंखां पुछे यार 11 नंबर कोर्ट किथे आहे चई थोरो हेॾां अथई वरी उते वञी हाणे यार पोइ त छॾिया हेॾां अथई वरी किथे आहे जॾहिं हेॾां अथई चई यार ख़ाली हेॾां वॾा पिया कई छा ॻाल्हि आहे हाणे जेसि ताईं वरी कोई वकील मिले जेसि ताईं वरी चए त भई इन इहा ई जॻह अथई इहा ॾाढी मुश्किल आहे वरी मिलणो माण्हू मुश्किल आहे हिकु जॻह ते माण्हू पको थी पए भॻवान जो भजन वेही करे इहा ॻाल्हि ॾुखी थी पवंदी आहे मानुष चोलो अमोलक आहे हीउ तोखे मनुष्य जनम मिलियो ॾाढो अमोलक आहे ॾाढो क़ीमती आहे इनखे भोग विषय में छॾ विञाए विषयनि भोगनि में उनखे गार न कर विषयनि भोगनि खां थोरो किनारो करे उन प्रभु परमात्मा खे यादि कर लिव लालण सां लाहीं त लाहे वठि उन परमात्मा सां तोखे लिव लॻाइणी आहे प्रेम लॻाइणो त लॻाए वठि छाकाणि त अहिड़ो अहिड़ो वक़्तु वरी तोखे अचण वारो न आहे मनुष्य जनम तोखे बार बार कहो तो सावधान क्यों न हो ममता की पोट सिर काहे को धरत है मेरो धन मेरो धाम मेरो पशु मेरो गाम भूलियो ही फिरत है तू तो भयो बावरो बिकाए गई बुद्ध तेरी ऐसे अंधकूप की ताही में परत है तू इन संसार में फांसी दो भाई इन खां निकिरे थो गई छा चवंदो मुंहिंजो हीअ आहे मुंहिंजो हीअ आहे मूं हीअ चयो मूं हीअं कयो हिकिड़ो वरी भाई हो प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी चई मां सभई पुटनि खे ॾेई आयुसि थोरो कोन ॾेई आयुसि 70 लख ॾेई आयुसि
हाँ अॼु जे ज़माने में उनखे बबड़ियूं ख़ाली वधाए छॾियो, एतिरो ॾेई आयो। अॻे थोरो पैसे जो ही 2-4 साल में ज़्यादा क्रेज़ वधियो आहे, पर पहिरीं एतिरी ॻाल्हि ईअं न हूंदी हुई। जेकर तव्हां 4-5 साल पहिरीं ॾिसो त शायदि हिन खां चोथों अघु हूंदो या 3 अघु हूंदो, जेतिरो हिसाबु सम्झो। अॻे मज़दूर 100 रुपया वठंदो, हाणे 3 साल कोन थिया त 300 रुपया वठंदा आहिनि। 3 अघु थी वियो आहे, जहिड़ो बि सम्झो, जंहिं ॻाल्हि में तव्हांखे सम्झ में अचे। पर अॻे ईअं न त हू पंहिंजे ज़माने में, अॼु खां मां तव्हांखां 20-25 साल पहिरीं ॻाल्हि थो ॿुधायां, चई मां पंहिंजे पुटनि खे 70 लख रुपया ॾेई आयुसि। सभु ॾेई आयो मान, सॼो कुझु छॾे न, अञा ॿियो वरी छा कयां, हीअं करे आयुमि। आयो छा लाइ हो? 70 लख में त कोन अटकियो, पर 70 लख जे छॾण में अटकी पियो। पंहिंजे पुटनि खे ॾेई आयो न, मूंखे थोरी ॾिनई त पुटनि खे न, तंहिंखां पोइ बि अटकियो छो पियो आहे? न सम्झ में ॻाल्हि आई भई छा में अटकियो, कहिड़ी ॻाल्हि अटकी? 70 लख जेके हुअसि, माना अॼु जे सम्झो 70 करोड़ हुअसि, त 70 करोड़ पंहिंजे पुट खे ॾेई आयो। हाणे वरी मूंखे थो ॻाल्हि करे, साईं मां पंहिंजे पुट खे 70 करोड़ रुपया ॾेई आयुसि। त पोइ कंहिं त मूं ते कोई अहसान कई आहे? अरे मूं ते बि अहसान न कई, कंहिं ते बि अहसान कोन कई, पाण बुलियो मुसीबत घर में खणी आयो। उहो ॾेई जेको आयो न, उहो छॾण खे खणी आयो। छा खणी आयो भाई? 70 करोड़ पंहिंजे पुट खे ॾेई आयो, अञा पियो यादि करे। इहा कथा सिंध में साईं टेऊंराम साहिबु, माना साईं सरवण महाराजनि पंहिंजे चूड़ारे जी कथा में लिखी, ऐं ईअं बि खणी सम्झो त पाण कथा कंदा हुआ। ऐं योग वासिष्ठ खे 9 लख साल पहिरीं ॻाल्हि हली। ॻाल्हि इहा ई आहे, पर कविता में साईं सरवण महाराजनि लिखी। उन हिकिड़ी ॻाल्हि लिखी, चूड़ाला पुछिस तूं केरु आहे? त चई साईं मां मालव देश जो राजा शिखर ध्वज आहियां, ऐं 8 साल पहिरीं राज छॾे, राणियूं छॾे, सॼो साज समाज छॾे, ऐं हिते अची मां तपस्या कई। मां राजा शिखर ध्वज आहियां। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। चई 8 साल तूं हिते आयो आहीं, राज जो छा हाल आहे? ख़बर कान्हे। चई तो सुध सार लथी कान्हे। हींअर तोखे जेको बि राज तुंहिंजी राणी कंदी हुजे या ॿियो केरु कंदो हुजे, तोखे राज ॾेई छॾींदा। 8 साल पहिरीं हू राज छॾे आयो, अञा चए थो मां राजा आहियां। चई उहो राज तूं पाण सां गॾु खीसे में खणी आयो। छा चई? छा खणी आयो पाण सां? आऊं राजा आहियां मालव देश जो, हेतिरा मूंखे राणियूं हुयूं, हेतिरा मूं वटि दास दासियूं हुआ, ऐं हेतिरो मूं वटि माल खज़ानो हो, हेतिरो मूंखे लश्कर बश्कर हो। उहो सभु आऊं छॾे आयो आहियां। अञा पियो दस कि मरी मिटी खापी खाॼी विया, हली ख़बर ई कान्हे। 8 साल केरु न ख़ाली घर छॾे वञे त घर में अचण ई न ॾे, भूत आयो हलो हेॾे कर, छा जो अॼु? हिकिड़ो भाउ वियो संतन में, वञी 2-3 साल सेवा कई। ॿिए भाउ वरी पंहिंजो घर संभाले वरितो, दुकानु संभाले वरितो। हाणे हुनजी माउ बीमार थी पई, त हुनखे संतन में ख़बर पई मुंहिंजी माउ मरे थी, बीमार थी पई आहे। कि हाणे मुंहिंजो भाउ सेवा नथो करे त आउं वञी माउ जी त सेवा कयां न। तो संतन खे छॾे वियो माउ जी सेवा लाइ। हाणे माउ जी सेवा में पैसा ख़बर साईं, संतन कोई पैसा थोरी ॾिना हुअसि। इलाज लाइ पैसा आयो भाउ जे दुकान ते, पैसा ॾे। चई मूं वटि रखिया आहिनि छा? चई अधु दुकानु मुंहिंजो न आहे। चई हितां ई हिकिड़ो धिको ॾींदो भई लव हेठि तुंहिंजो दुकानु आहे, 3 साल थिया छॾे आए, दुकानु तुंहिंजो आहे, निकिर भाई। 3 साल खां पोइ हुनखे दुकान ते बीहण कोन ॾिनईसि। छा चयमि? पैसो त कोन ॾिनईसि, कुझु बि कोन ॾिनईसि। थी सघे त माण्हू बि ॾेखारे सघांव थो, मूं वटि त ख़बर ई आहे। उनखे दुकान ते बीहण कोन ॾिनई। ऐं राजा दशरथ खे 8 सालनि खां पोइ राज ॾेई छॾियसि, वटि तुंहिंजो 8 साल खां संभाल रखियो आहे, हाणे चओ आसन तुंहिंजे लाइ बि ठाहे रखियो आहे, खिचड़ी ठाहे रखी आहे, खा वई। माण्हू छॾे छॾे बि छा छॾींदो आहे, पकड़े पकड़े बि छा पकड़ींदो आहे? तव्हां ॿुधायो। छॾण लाइ त हू काको घणा छॾे आयो? 70 करोड़ छॾे आयो। मिसाल अॼु जे ज़माने ते 70 लख छॾे आयो, जेकी सम्झो वैल्यू जे हिसाब सां। ऐं छॾण लाइ त हू राजा शिखर ध्वज जेको आहे, सॼो राज, राणियूं, सेना, लश्कर, माल खज़ाना सभु कुझु छॾे आयो। ऐं
अञा ताईं मन में छा रखी वेठो आहे त मां ही छॾे आयो आहियां, मां हेतिरा पैसा ॾेई आयो आहियां, आहे छा लाइ, छॾे छा लाइ वियो हो, भॻवान जो भॼन करे, भॻवान जो भॼन पियो करे या यादि पियो करे त मां राजा हुउसि, मां फलाणो हुउसि, मां ढींगड़ो हुउसि। किथे खां थो वञी ऐं किथां छॾे वियो। इन खां सुठी ॻाल्हि कहिड़ी, न छॾे हा त वधीक बेटर हो। छा चयमि, हिते ई वेही भॼन करे हा घटि में घटि, पर न साईं, माण्हू संत अखर खे भञो। अखर छा चवंदो आहे, चई तोखे चयोसीं त तूं अभिमान जो त्याग कर। छा चयमि, तोखे छा चयोसीं, तव्हांखे सिख्या कहिड़ी थी मिले, भाई अभिमान जो त्याग कयो। तव्हां वरी हिनखे ऊंधो करे छॾियो, त्याग जो अभिमान कयव। छा चयमि, तव्हां छा कयो, मूं तव्हांखे चयो कि शास्त्रनि तव्हांखे चयो त अभिमान जो त्याग कयो। छा चई, ऐं तव्हां वरी छा कयो, त्याग जो अभिमान कयो। छा चयो, उल्टो कयो कि न। हाणे उल्टो तव्हां कयो, कोई ॻाल्हि न, असांखे बि ऊंधो लटकाइण त ईंदो ई आहे, कोई वॾी ॻाल्हि थोरी आहे, हिसाब किताब पूरो ई आहे। चई मां आयुसि भॼन करणु, ऊंधो छो लटकी वियुसि, चई तो बि ऊंधो कयई न, तोखे चयोसीं त्याग जो अभिमान जो त्याग कर, ऐं तो वरी छा कई, ऊंधो कयई। त्याग जो बि अभिमान करणु लॻे, मां हीअं कयो आहे, मां हीअं कयो आहे, मां हीअं कयो आहे, त्याग जो अभिमान कई। चई तो ऊंधो लटकाई न मुंहिंजे वचन खे, चिंता न कर, आउं बि तोखे ऊंधो लटकाईंदुमि। हिसाब किताब बराबरि जो आहे, न कोई ग़लति आहे, कोई घटावधी कुछ भी ना है। तव्हां बि ऊंधो था कयो, मां बि ऊंधो थो कयां, कोई फ़र्क़ वारी ॻाल्हि आहे ई न। सही सिधी ॻाल्हि आहे, दिलि अहिड़ो वेलो हथ न ईंदुई, राम भॼन बिन जम दुख ॾींदई। तूं भॻवान जो भॼन न कर, अभिमान जेतिरो खपई कर, अभिमान कंदी त भॻवान जो भॼन न थींदई। ऐं जब तोखे यमराज तोखे पाणे चकर में विझंदो, जंहिं जे बि चकर में, मैं जे बि चकर में, यमराज छा में विझंदो असांखे, जय जे चकर में ऐं मैं जे चकर में। जय माना जनम जे, मैं माना मरण जे, जनम मरण जी साइकिल अॼु जो वचन उहा तव्हांजी चालू रहंदी, राउंड चालू ई रहंदो घड़ी घड़ी। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाए मुरारे। चई बाबा वरी वरी ॼमजा, वरी वरी मर जा। कबीर साहिब चई इहो छा हिसाब आहे यार, माण्हुनि खे मरण अचे कोन थो छा, घड़ी घड़ी ॼमनि पिया, घड़ी घड़ी मरनि पिया, हिकिड़ो दफ़ो अहिड़ो मरनि न। मरता मरता सब जग मुआ, मरी न जाने कोई, एक बार ऐसा मरिए बौर न मरना हो। अहिड़ो मरो न, वरी न मरो, ऐं भाई घड़ी घड़ी मरो ई मरो पिया, घड़ी घड़ी ॼमो ई ॼमो पिया, इहो वरी छा हिसाब आहे। साईं जन चवंदा हिकिड़ो कमु कर, कहे टियों कर, वक़्तु सजायो, पंहिंजे वक़्त खे सजायो कर। कीअं, गफ़लत में तूं कर न जायो, पंहिंजे अॼु सम्झ सां, गफ़लत सां, गेवारीअ सां, आलस सां, प्रमाद सां वक़्त खे मिड़ई अजायो न कर। कार सची का कमाई त कयो वटि, का सची कार करणी हुजे त भले कमाए वठि, बाक़ी छा कर, जीवन में हिकिड़ो ई कमु करिणो आहे। छा थी वियो वरी, 1 to 8
ज़ोर ॾेई ॿुधाईंदा भई के भॻवान खे वठी ईंदा आहिनि न ओधर ते वठी ईंदा आहिनि सम्झो काई शइ ओधर ते वठी अचो पोइ जेॾी महिल वरी तव्हांखां घुरे त ॾियणी पए के वरी हथ जोड़े ॿाॾाए पिनी करे वठी ईंदा आहिनि ऐं के वरी इन पैसनि सां ख़रीद करे शइ वठी बि आहे त जेका शइ ख़रीद करे पंहिंजी वटि बि आहे उहा शइ पंहिंजी हूंदी आहे उन में पंहिंजो हक़ु हूंदो आहे उनखे कीअं बि केरु चई न सघंदो आहे त परमात्मा बि ईअं मिलंदो आहे ईअं कीअं मिलंदो ओधर ते मिलंदो आहे केरु पिनी करे वठी ईंदो आहे परमात्मा खे महात्मा जी पंहिंजी पंहिंजी रमज़ हूंदी आहे हर कोई इन ॻाल्हि खे न सम्झी सघे ॾाढी ॾुखी ॻाल्हि मीरा इहा ॻाल्हि चई गोविंद लीनो मोल सखीरी मैंने गोविंद लीनो मोल कोई कहे महंगा कोई कहे सहंगा मैं लियो तराजू तो मुझे तोरे करे ही वरतो राम नाम मिलंदो आहे संतन महात्मा और संत महात्मा राम ॾींदा आहिनि उनजो सौदो कंदा आहिनि या वरी गोपिन हिकिड़े ॾींहुं ॻाल्हि चई त भई घणो करे हिकिड़ा संत ॿुधाईंदा आहिनि साईं थले वारा ईंदा आहिनि उहे चवंदा आहिनि गोपी वई पोइ चई माखन ले लो ईअं ॻाईंदा आहिनि छा चवंदा आहिनि पोइ भुलिजी वई गोपी छा पई विकिणे मोहन ले लो गोपाल ले लो ॻाल्हि साॻी आहे माखन ऐं मोहन ले लो चई मोहन विकिणे त भॻवान खे चई अख वटि भॻवान ते विकिणां थी विकिणे मखण पई पर भगवान खे विकिणे भई भगवान को हिन पीजो आहे चई न हुन एॾो प्रेम कयो भगवान खे ख़रीदे कई अथई न भगवान खे विकिणंदी कंहिंखे ॾींदी त भगवान ई मिलंदो संत महात्माओं खे अहिड़ा हिसाब जा हूंदा आहिनि इहे ॻाल्हियूं हर को केरु न सम्झंदो हुनखे वरी ध्यानु ॾियणो पए प्रेम सां चओ श्री राम रविदास महाराज हो कोई सेठ चंपल धाराईंसि कोको हणाईंसि टाको हणाईंसि जेकी सम्झो चई वञी थो हरिद्वार में हिन खां ॻाल्हि ॿोल कई हरिद्वार थो चई मुंहिंजी इहा भेटा ॾींदे वञी इहे गंगा माता खे भेटा ॾींदेसि उहो ॾिनईसि टको हिकिड़ो चई गंगा पर चई ईअं फिटी न कजां पाणीअ में तूं गंगा माता खे चइजांइ भई रविदास तुंहिंजे लाइ हीअ टको भेटा ॾिनी आहे वठि त हथु कढंदई उन हथ ते रखजांइ उनखे ॾिजांसि चई यार इहे असां त हेॾा लखे रुपया त इहो टको वठंदी हल ॾिसूं था चई पर हुन चयो आहे फिटी न कजांइ न त वापसि खणी अचां थो न निकिरे त चई गंगा माता उते रविदास भगत आहे टको भेटा ॾींदई हथ ईअं निकिरी आहे ॾे कमाल थी असांखां त ईअं थिए ई न माना माण्हुनि जी भगतनि जी पहचान बि का ज़बरदस्त आहे माना जेका असांखे अॼु विश्वास न अचे असां सम्झी न सघूं पर हुननि खे पंहिंजे पाण ते विश्वास हूंदो प्रेम सां चओ श्री राम हथु निकितो ॿाहिरि टको वरितई चई हाणे मुंहिंजो बि प्रसाद वञी ॾिजां अलाए घणनि लखनि करोड़नि जा हीरा लॻल हा कंकण वॾो शाही चई वञी ॾिजांसि भेटा में सेठ चयो त हीउ छा कंदो रविदास जंग में वेठो आहे मोची लॻो पियो आहे टाको पियो हणे हुनखे हीअ वरी कंकण छा कंदो अची पंहिंजे घर वारे खे पाराए छॾी हुन ॾे वियो ई कान हाणे चकर त घुमंदो ई न हिसाब किताब पको ई हूंदो आहे हुतां जो वञे थो त हथ जे दादा निकिरी सघे थो हुनजो शइ केॾा गुम थी सघंदी ओतिरो त वरी ताक़त बि हूंदी आहे राजा जी चोर जी पकड़िया ही कंकण भई हिन वटि आहे राजा आयो राजा खे आहे करे राजा जे कंहिंजो आहे चई मुंहिंजो आहे तूं ॾेखार तूं ॿियो किथां खणो अथई हाणे कीअं चए त मूंखे हुन लाइ मिलियो इहा ॻाल्हि थी चई हाणे त ॿियो पैदा कर न त तोखे पासे थियां तोखे चोरीअ जो कंकण अथई कंहिंजो बि आहे चोरीअ जो खयो अथई तोखे त जेल में विझणो पवंदो ऐं कंहिंजो माल खयो अथई छो फबाए वेंदा ईअं गवर्नमेंट जो टैक्स न भरियो तव्हां वटि पैसा तव्हांजा हुजनि तव्हां कमाया आहिनि टैक्स न भरियल त चवंदा बाबा हल अंदरि सिधी सही ॻाल्हि आहे सेठ जो त यार मूंखे मुसीबत थी वई चई न तव्हां ॿियो कढ ऐं ॿियो किथां आयो कबीर हुनखे चई रविदास खे यार हीअ ॻाल्हि थी पई चई यार पोइ मूंखे ॾींहं न हाणे ठीकु आहे कोई चिंता जी ॻाल्हि कोन्हे कहिड़ो कंकण हो चई हीअं हो त हुन छा कयो पंहिंजो गठो साफ़ु करे ऐं हीअं चई हाणे ॾिस हिन मां उहो कहिड़ो आहे खण चई मां त हिकिड़े लाइ वरो आहियां हिते कंकणनि जी लाइन लॻी वई आहे
राजा के चई भाई इन जो हीअ ॻाल्हि अथई हाणे पाण खे जेको खपई तूं खण चई खणबो या भगत खे चई भाई गंगा माता जी शइ असांजी शइ कान्हे ॿियो वापसि वठी छॾी वटि खण भाई वापसि गंगा देवी हली जितां आई शइ हुते मूंखे छा कंदो पर चवण जो मतिलबु आहे माण्हू में ताक़त केॾी ख़रीद करे जेको शइ वठंदो आहे साईं जन ते उहा ॻाल्हि लिखनि था त संतनि खे तन मन धन जी भेटा ॾेई राम नाम वठि मोल ख़रीद करे वठि ईअं कोई पिनी मिनी न वठि राम नाम राम राम वठी त ओतिरो ई राम जी ताक़त बि हुजे राम भले वठी पोइ तोखां भॼन थी सघंदो जे ख़रीद कयल हूंदई ऐं बाक़ी साईं ईअं त वरी मथो आरखे में न ईंदो पछाड़ी साईं लिखंदा कहिटेऊं श्री राम सुमर तूं रही राम जे